दोस्तों चयो वञे थो त हे वॾो दिलेर शख़्स हुयो ऐं हिकु सन्हड़ो शख़्स टोपी निड़ ते मुछूं वॾियूं ऐं वॾे दहशत जो अलामत हुयो। दोस्तों अॼु के वीडियो में ॻाल्हि कंदासीं परू चांडे जे बारे में, जेको सिंध जो हिकु बहितरीनु ऐं वॾो धाड़ेल हुयो, जेको सॼी एशिया में मशहूरु धाड़ेल हुयो। असांजे सिंध में ॿ हिकिड़ा वॾा धाड़ेल थी गुज़रिया जिन्हनि जा किसा अॼु ताईं बि जेको आहे सो वायरल थींदा रहनि था। हिकिड़ो हुयो कारो माछी ऐं ॿिए नंबर ते हुयो परू चांडियो। दोस्तों परू चांडियो हिकु पंहिंजे मट पाण धाड़ेल हुयो। हालांकि धाड़ेल वारो पेशो बिल्कुलु ग़लति आहे, लेकिन परू चांडे जो अॼु ताईं बि माण्हुनि जे वात में आङुरियूं आहिनि त परू चांडियो धाड़ेल हुजण जे बावजूदि बि परू चांडे खे 10,000 अजरख माण्हुनि कीअं विधा। दोस्तों परू चांडे जूं कमायूं थियल हुयूं। परू चांडियो हिकु पेशे जे लिहाज़ सां धाड़ेल हुयो, लेकिन परू चांडे जूं ख़िज़मतूं थियल हुयूं ग़रीब आवाम जूं, ऐं जेके बि मिसकीन मारूड़ा हुया उन्हनि जो तमामु घणो जेको आहे सो परू चांडियो ख़्यालु कंदो हुयो। ऐं परू चांडियो धाड़ेल ऐं ज़ालिमनि जे लाइ हिकु ख़ौफ़ जी अलामत हुयो। ऐं परू चांडे जा जेके बुरा कम कंदा हुया ऐं जेके वॾेरा ग़रीबनि ते ज़ुल्म कंदा हुया उन्हनि जे लाइ ख़ौफ़ जो अलामत हुयो। परू चांडियो वॾेरनि खे ऐं जेको आहे सो ज़ालिमनि जे घरनि में धाड़ा हणी ऐं ग़रीब आवाम जी मदद कंदो हुयो। ऐं ग़रीब जेके मिसकीन हुया, जेके बेरोज़गार माण्हू हुया, उन्हनि खे रोज़गार खोले ॾियणु या उन्हनि खे माली मदद ॾियणु, इहो परू चांडे जो हिकु वतीरो हूंदो हुयो। परू चांडे वटि को बि साहिल ईंदो हुयो ऐं उहो परू चांडियो उन खे जेको आहे सो उन जो मसइलो हल करे ऐं परू चांडियो उन्हनि खे मोकिलींदो हुयो। दोस्तों चांडिया बिरादरी जी सिंध में हिकु वॾी तारीख़ रक़म आहे, जिन्हनि जा खोड़ सारा नाला जेको आहे सो हिन वक़्तु बि मार्केट में मौजूदु आहिनि, जिन्हनि जा किस्सा ऐं कहाणियूं अॼु ताईं 2025 में बि तमामु घणा ॿुधा ऐं ॾिठा वञनि था। दोस्तों परू चांडियो हिकु दिलेर शख़्स हुयो ऐं परू चांडे खे मारण जे लाइ हज़ारे ऑपरेशन कया विया, लेकिन परू चांडियो न पुलिस जे हथ आयो न फ़ौज जे हथ आयो। परू चांडियो हिकु ॾिसण में सन्हो शख़्स हुयो, लेकिन हिकु दिलेर ऐं बहादुर शख़्स हुयो, जेको हज़ारे मुक़ाबलनि जे बावजूदि बि माण्हुनि जे नज़र में त परू चांडियो हिकु धाड़ेल ऐं बुरो शख़्स हुयो। लेकिन परू चांडे खे जॾहिं जाली मुक़ाबिलो ॼाणाए करे जॾहिं मारियो वियो त सुबुह जॾहिं थियो परू चांडे जे माण्हुनि क़बर ते ॾिठा त 10,000 अजरखूं पियल हुयूं ऐं जेको आहे सो गुल निछावर थियल हुया। त उन टाइम जा वॾेरा तार उन्हनि खे बाहि लॻी वई त भिड़ा हे धाड़ेल हुयो, तॾहिं बि हिन जी इज़त अलाह ताला केॾी कई ऐं हेॾा 10,000 अजरख ऐं जेको आहे सो हिन जे मथां गुल निछावर थियल आहिनि। दोस्तों परू चांडियो पेशे जे लिहाज़ सां त हिकु बुरो शख़्स हुयो, लेकिन परू चांडे जो किरदारु ऐं परू चांडे जो जेको कम थियल हुया उहे तमामु बहितरीनु ऐं कुदरत वारे खे बि वणंदा हुया। इन जे करे अलाह ताला ग़रीब आवाम जे दिलि में परू चांडे जे तमामु घणो इज़त रखियो ऐं परू चांडियो हिकु नायाब ऐं बहितरीनु शख़्स हुयो, जेको ग़रीब ऐं यतीम माण्हुनि जी तमामु घणी मदद कंदो हुयो। दोस्तों परू चांडे जे लाइ हज़ारे मुक़ाबला कया विया, लेकिन परू चांडियो हिकु ॾिसण में जेको आहे सो सन्हो शख़्स ऐं कद जो बिंदरो, मुछूं वॾियूं, टोपी निराड़ ते उहो शख़्स पुलिस खां वठी न पियो ॾे। पोइ आख़िरकार ॻोठ जा जेके वॾेरा हुया ऐं पुलिस वारा हुया ऐं उन खां अलावा फ़ौज खे बि घुरायो वियो, लेकिन परू चांडियो हिननि जे हथ न पिए आयो। पोइ आख़िर फ़ौज हिकिड़े ॾींहुं इहो प्लेन ठाहियो त परू चांडे जा जेके साथी आहिनि उन्हनि खे 5 रुपयनि जी लालच ॾेई ऐं कहिड़े बि तरीक़े सां पाण सां गॾाए करे ऐं परू चांडे खे हथु कयो वञे। दोस्तों पोइ अहिड़े तरीक़े सां परू चांडियो त हिननि जे हथ में न आयो, लेकिन परू चांडे जा जेके साथी हुया उन्हनि खे जेको आहे सो पाण सां गॾु मिलाए करे ईअं चवंदा आहिनि त हर क़बीले में या हर ॻोठ में के बुरा शख़्स ऐं भड़वा बि शख़्स हूंदा आहिनि, ईअं चइजे, जेके पंहिंजे सरदार सां ऐं पंहिंजे रहबर सां गद्दारी कंदा आहिनि। त दोस्तों अहिड़े तरीक़े सां परू चांडे जा जेके साथी हुया उन्हनि परू चांडे सां तमामु घणी गद्दारी करे ऐं उहा रिपोर्ट वञी फ़ौजियुनि खे पुॼाई त परू चांडियो फलाणे रस्ते सां अॼु शहीदी मूसाणी ॾे वञे पियो ऐं उते तव्हां घात हणी ऐं परू चांडे खे हथु कयो। त दोस्तों इन तरीक़े सां आर्मी वारा पोइ उन रस्ते खे तमामु घणा फिरी विया। इन में पुलिस बि हुया, वॾेरा बि हुया ऐं उन खां अलावा
फ़ौजी बि हुया जेके रस्ते में घात ताईं वेठा हुया। परू चांडियो पंहिंजे घोड़े ते जॾहिं अचे पियो त फ़ौजियुनि ॾिठो त वाक़ई इहो शख़्स हाणे अचे पियो ऐं परू चांडिए खे धोखो ऐं जेको आहे सो फासाए करे मारियो वियो, न त परू चांडियो हिननि जे हथ में न पिए आयो। दोस्तो अहिड़े तरीक़े सां परू चांडिए जो उन ॾींहुं आख़िरी ॾींहुं ऐं अंत थियो, जंहिं ॾींहुं आख़िरी ॾींहुं धरणो हणी परू चांडिए खे क़तलु कयो वियो ऐं परू चांडियो हज़ारे माण्हुनि जो दिलनि जी तर्जुमानी कंदो हुयो ऐं उन ॾींहुं उहे ग़रीब ऐं उहे शख़्स जेके परू चांडिए जे आसिरे में पलंदा हुया, उहे शख़्स उन ॾींहुं यतीम ऐं बेवा थी विया उहे माण्हू। पोइ उन जे लाइ परू चांडिए जे लाइ तमामु घणो रोअंदा हुया ऐं परू चांडिए जे क़बर ते वञी अजरखूं चाढ़ींदा हुया ऐं गुलनि जी निछावर करे ऐं परू चांडिए जे लाइ दुआऊं घुरंदा हुया माण्हू। दोस्तो सिंध हिकु अजीब तारीख़ रखे थी ऐं सिंध धरतीअ अहिड़ा हज़ारे दोदा जवान पंहिंजे पेट मां पैदा कया जिन्हनि जूं तारीख़ूं अॼु 2025 बल्कि क़यामत ताईं रहंदियूं ऐं उन्हनि जा किस्सा ऐं कहाणियूं हलंदे रहंदा। त वॾी महिरबानी, मिलंदासीं कंहिं नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं ॾींदा इजाज़त। अल्लाह निगहबान।